शादी का बाद घरवारी अलहदा घर जो मुतालबो करे त पोइ ज़ाल के छॾे या वालिदैन के। जेकॾहिं शादी का बाद घरवारी अलहदा घर जो मुतालबो करे थी त इन सूरत में छॾणो कंहिंखे नाहे, न घरवारी के छॾणो आहे न वालिदैन के छॾणो आहे। हर कंहिंजा पंहिंजा हक़ आहिनि। पर घरवारी जेकॾहिं अलहदा घर जो मुतालबो करे थी त शरीयत जी नज़र में इहो मुतालबो उनजो हक़ आहे, इहा डिमांड उनजो हक़ आहे। हाणे मुड़ुस जी ताक़त जे मुताबिक़ जेकॾहिं मुड़ुस मालदार आहे त उनखे अलहदा घर ठाहे ॾे, जेकॾहिं कमज़ोर आहे त साॻे ई घर में कम अज़ कम हिकिड़ो कमिरो, हिकिड़ो किचन ऐं हिकिड़ो वॉशरूम उनखे अलहदा मुहैया करे, जंहिंमें मुकम्मल उन औरत जो कंट्रोल हुजे। इहो उन औरत जो बुनियादी हक़ आहे। ऐं इन सां गॾोगॾु पंहिंजे वालिदैन जी बि ख़िदमत करणी आहे, उन जी जिस्मानी ज़रूरियात, उन जूं माली ज़रूरियात पूरियूं करणियूं आहिनि। ईअं न आहे त वालिदैन खे छॾे ॾे, वालिदैन जा तमामु बुनियादी हक़ अदा करणा आहिनि ऐं घरवारी जा बि हक़ अदा करणा। नाराज़गी जी हालत में केतिरा ॾींहं न ॻाल्हाइणु जाइज़ आहे। जेकॾहिं कंहिं बुनियादी तकलीफ़ खां कंहिंखे रंजिश आहे त शरई एतबार सां हिकु ॾींहुं या ॿ ॾींहं नाराज़ रहण जी गुंजाइश आहे, पर 3 ॾींहंनि खां वधीक नाराज़ रहणु, न ॻाल्हाइणु, इहो शरीयत में जाइज़ न आहे। 3 ॾींहं आख़िरी मुद्दत आहे। जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे जंहिंखां इंतिहाई दर्जे जी तकलीफ़ पहुची आहे त माण्हू उन सां ताल्लुक़ ख़तमु न करे बल्कि ताल्लुक़ खे मधम करे छॾे, ज़्यादा गहरो न थिए पर ताल्लुक़ क़ाइमु रहे। छो त नबी साईं फरमायो ला यदखुलुल जन्नत क़ातिउन, जेको माण्हू रिश्ता टोड़ींदो आहे उहो जन्नत में दाख़िल न थींदो। रिश्ता टोड़णु इहो मुसलमान जो कमु न आहे। जंहिंखां इंतिहाई तकलीफ़ आहे उन सां गहरो ताल्लुक़ रखणु दिलि गवारा नथी करे त ताल्लुक़ खे मधम करे छॾे पर ताल्लुक़ ख़तमु न करे। छा कब्रस्तान मां वण कटणु या गाहु कटणु जाइज़ आहे? कब्रस्तान जी ज़मीन जेकॾहिं कंहिं शख़्स जी ज़ाती मिल्कियत आहे, कंहिं शख़्स पंहिंजी ज़ाती ज़मीन जे अंदरि कब्रस्तान ठातो आहे, पंहिंजा जेके उनजा वॾड़ा आहिनि उहे दफ़न कया अथसि, त ज़ाती ज़मीन वारे कब्रस्तान मां उन शख़्स जे लाइ वण कटणु या गाहु कटणु जाइज़ आहे। पर जेकॾहिं कब्रस्तान वक़फ़ थियल ज़मीन में आहे, अहिड़ी ज़मीन आहे जेकी मुसलमाननि कब्रस्तान जे लाइ वक़फ़ करे छॾी आहे, हाणे उन ज़मीन मंझां वण कटणु या गाहु कटणु जाइज़ न आहे। जेकॾहिं को वण कटे थो त उन जी क़ीमत कब्रस्तान में इस्तेमालु करणी आहे। ऐं जेको क़ब्र जे बिल्कुलु क़रीब साओ गाहु आहे उन गाह खे नाहे कटणो, छो त इहो जेसीं ताईं साओ रहंदो आहे अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, ऐं जेसीं ताईं अल्लाह जो ज़िक्र कंदो इन ज़िक्र सां मुर्दे खे सुकून मिलंदो आहे। छो त हिकिड़ी हदीस तव्हां ॿुधी हूंदी, हिकु भेरो नबी साईं 2 क़ब्रुनि वटां गुज़र थियो नबी सोणे जो, त हुज़ूर साईं हिकिड़ी साई लाम घुराए उन जा 2 टोटा करे क़ब्रनि जे मथां रखिया ऐं फरमायईं त जेसीं ताईं हे सायूं रहंदियूं तेसीं ताईं हिन क़ब्रनि वारनि खे अज़ाब में तख़फ़ीफ़ थींदी, घटिताई थींदी। त साओ जेको इर्द गिर्द गाहु आहे उहो न कटिजे। जेकॾहिं इंतिहाई ज़्यादा गाहु थी वियो आहे, घुमण में बि दुश्वारी आहे, पोइ गाहु कटे करे उन जी रक़म क़ब्रस्तान में ॾिजे। क़ब्रस्तान में ज़रूरत न आहे त उहा रक़म मस्जिद में ॾियण बि जाइज़ आहे। बुज़ुर्गनि जो उर्स मल्हाइणु जाइज़ आहे या न? जेको मज़ारुनि ते बुज़ुर्गनि जो उर्स मल्हायो वेंदो आहे, इन उर्स में इहो उर्स हूंदो छा आहे त जंहिं ॾींहं ते उहो बुज़ुर्ग, उहो पीर वफ़ात करे वियो आहे, उन ॾींहं ते हर साल उन ॾींहं खे सेलिब्रेट कयो वेंदो आहे। उन ॾींहं खे हिकु त्योहार वांगुरु मल्हायो वेंदो आहे। ऐं शरीयत में कंहिं बि शख़्स जी वफ़ात जे ॾिहाड़े उन खे मेले जे तरीक़े सां मल्हाइणु इहो जाइज़ न आहे। हुज़ूर साईं फरमायो त पंहिंजे घरनि खे क़ब्रस्तान न बणायो ऐं मुंहिंजी क़बर खे मेले जी जॻह न बणायो। जॾहिं हुज़ूर साईं जी ज़ात मुबारक काइनात में सभ खां अफ़ज़ल, उन जी क़बर मुबारक ते जॾहिं मेलो लॻाइणो या अहिड़ो त्यौहार मल्हाइणु जाइज़ न आहे त बुज़ुर्गनि जी नबी सोणे जे मुक़ाबले में का हैसियत न आहे, त उन्हनि जे लाइ बि त्यौहार इहो जाइज़ न आहे।
मुहर्रम जे महीने में शादी करणु जाइज़ आहे या न? शादी जेकॾहिं शरीयत जे मुताबिक़ आहे, सुन्नत जे मुताबिक़ आहे, इस्लामी तरीक़े सां आहे, उन में कोई नाच गानो न आहे, ख़राफ़ात न आहिनि, बिल्कुलु शरीयत जे मुताबिक़ आहे, त अहिड़ी शादी मुहर्रम में बि जाइज़ आहे ऐं हर साल जे हर महीने में जाइज़ आहे। जेकॾहिं शादी आहे अहिड़ी जंहिंमें दुहुल बि आहे, नाच गानो बि आहे, ख़राफ़ात आहिनि, अहिड़ी शादी न मुहर्रम में जाइज़ आहे न कंहिं ॿिए महीने में जाइज़ आहे। छा पुट जे सिर जी कसम खणणु जाइज़ आहे? अल्लाह जे नाले जी कसम खणणु ऐं अल्लाह जे सिफ़ात जी कसम खणणु जाइज़ आहे। इन खां अलावा कंहिं बि ॿी शइ जी कसम खणणु जाइज़ न आहे। नबी सोणे फरमायो, जंहिं शख़्स अल्लाह खां सिवा कंहिं ॿी शइ जी कसम खईं त उन शख़्स शिरक कयो। अल्लाह जे नाले ऐं अल्लाह जी सिफ़ात खां अलावा ॿी कंहिं शइ जी कसम न आहे खणणी। अल्लाह सां सम्झणी तौफ़ीक़।